चोर लुटेरन जी सरकार अंधन बोड़न जी सरकार चोर लुटेरन जी सरकार अंधन बोड़न जी सरकार चोर लुटेरन जी सरकार चोर लुटेरन जी सरकार अंधन बोड़न जी सरकार चोर लुटेरन जी सरकार अंधन बोड़न जी सरकार निकिरंदड़ नुकुर जी फार्म खां ॻोठ राहू हाले पोठो ताईं रोड जी नए सिर तइमीर कराइण जे लाइ सिंध एग्रीकल्चर जर्नल वर्कर यूनियन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 25 साल खां जेको सिजाव टंडो मामन खान सिजावल रोड मां जेको रोड निकिरे थो आबादगार शुगर मिल 25 साल गुज़रण बावजूद नुकुर जी फार्म खां राहू हाले पोठो ताईं हिन जी हालत जेका आहे धर्म भरम आहे पूरो रोड टुटल आहे। ऐं शुगर मिल जे तरफ़ खां हर साल हिनखे शुगर फंड बि मिले थो शुगर सेस जो फंड मिले थो पर उहो पैसो केॾांहुं थो वञे का ख़बर कोन्हे। करप्ट कामोर हड़प करे था वञनि रोड जे लाइ घेरे जो बि ध्यानु न ॾिनो आहे। हितां जेके मक़ामी माण्हू आहिनि उनजे लाइ का बि सहूलियत कोन्हे। का औरतुनि जी का डिलीवरीअ जो मसइलो थींदो आहे त हिन अहिड़ो रोड जी हालत आहे जो हिन रोड तां हलंदे हलंदे हिन औरतुनि जी डिलीवरी थी हिनजे करे 25 साल में हिन ज़िले में जेके आहिनि हिन तक में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ जेके MLA या MP चूंडिया विया आहिनि पर कंहिं बि असांजे चूंडियल नुमाइंदे हिन रोड खे ठाहिराइण जे लाइ को बि ध्यानु न आहे। असां इहो वस वारनि खां मुतालबो था करियूं त बराए महिरबानी करे शुगर सेस जे फंड मां ऐं पंहिंजी ज़ाती कोटा मां हिन रोड जी मरमत नई सिर तइमीर करायो वञे। इहो असांजो मुतालबो आहे त हिन जेको आज़ार बणियल आहे हिन तव्हांजे माण्हुनि जे लाइ इहो मसइलो हल करायो वञे। रोज़ जा जेके रोड हादसा महमूल जो मुताबिक़ बणियल आहिनि हिनखे ख़तमु करायो वञे ऐं माण्हुनि खे पंहिंजो जेको हक़ आहे बुनियादी उहो जल्द ॾिनो। नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम क़लत तहीलती अंत वसीलती अदर कनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जीअं त अॼु असीं हिन एहतिजाजी रैलीअ में तक़रीबन 5-7 यूनियन काउंसिलनि जा हारी मज़दूर ज़मींदार सभु हिते गॾु थिया आहियूं। असां समूरनि जो इहो जाइज़ डिमांड आहे जाइज़ मुतालबो आहे हिते जे अवाम खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे का रोड रस्ता तक़रीबन तबाह ऐं बर्बाद आहिनि। नुकुर जी फार्म खां विद 70 मोरी तां ख़ासि तौर ते ई उहो ज़िले टने मोहम्मद खान जो तमामु ओल्ड पुराणो रोड आहे जेको अवैल में तइमीर थियो। अॼु उन जी अवैल जे बुनियाद ते तबाही ऐं बर्बादी सॼी दुनिया अची अखियुनि सां ॾिसे। असां हिते कंहिंजे ख़िलाफ़ बि कोन आहियूं। असां पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सभु हिते गॾु थिया आहियूं। इन में असां मिल मालिकान खे बि गुज़ारिश था करियूं त भाउ तव्हां शुगर सेस जा पैसा ॾियो ज़मींदारनि जा ई पैसा आहिनि मिल मालिकनि जा कोन्हे। इहे ज़मींदारनि हारियुनि जे पघर जे वरीअ जा पैसा आहिनि। इहे पैसा तव्हां हिते जे मक़ामी सतह जे रोडनि रस्तनि ते तरक़ियाती कम ते इस्तेमालु करियो न की तव्हां करत कामोरनि जे हवाले करे छॾियो जीअं सदाईं असांजे मुल्क में थींदो आयो आहे। जीअं त हीअ हिते जे ग़रीबनि जो राइट आहे हिते हिन माण्हुनि जो हक़ु आहे जो हक़नि खे ॾिनो वञे। भला ईअं न थिए जेकॾहिं माण्हू खे हक़ु न मिले सुभाणे माण्हू रोडनि ते निकिरी अचनि ऐं सुभाणे रोडनि ते एहतिजाज कनि। माण्हू हाणे तंग थी चुका आहिनि। माण्हू हाणे कंहिं बि क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण खां गुरेज़ कोन कंदा। असां इहो ई था चऊं ख़ुदा रा ग़रीबनि ते रहम करियो ऐं ग़रीबनि जे हाल ते रहम करियो। हीउ को कंहिंजो ज़ाती रोड कोन्हे हीउ हिते इज्तिमाही रोड आहे। तकलीफ़ आहे हिन रोड जी तमामु घणी तकलीफ़ आहे। माण्हू जेको अस्पतालनि ताईं पहुची कोन था सघनि ऐं इहो एहतिजाज रिकॉर्ड ते रखी ऐं इन जो नोटिस वठी जल्द खां जल्द इन रोड खे ठहिरायो वञे। इन खां अलावा हितां जेका मिल इंतिज़ामिया आहे ऐं मिल तमामु घणो जेको आहे उन्हनि जूं गाॾियूं जेके आहिनि सीज़न में हलनि थियूं कमंद जूं गाॾियूं हलनि थियूं ऐं उन खां अलावा हिननि मिल वारनि जूं ॿियूं बि गाॾियूं हिन रोड ते जेको आहे अच वञु तमामु घणी कनि थियूं। मिल इंतिज़ामिया खे त असां ही जेको आहे नोटिस में ॾियारियूं था त हिन रोड में जेको शुगर सीस जो फंड आहे उहो इस्तेमालु करे मक़ामी माण्हुनि खे उन्हनि जो इहो बुनियादी हक़ आहे इहो फंड उन्हनि बुनियादी माण्हुनि जे हक़ खे ॾिसी करे हिन रोड में इस्तेमालु कनि हिन रोड खे ठाहिरायो वञे। ॿी सूरत में असां हिन सिंध एग्रीकल्चर फोरम जे तरफ़ां मिल इंतिज़ामिया तक जे MP MNA खे असां इहो इंफॉर्म था करियूं ऐं असां इहो चाहियूं था कि जेकॾहिं हिन सीज़न ताईं नवंबर डिसंबर ताईं जेकॾहिं इहो रोड न ठहियो वियो त
त मिल इंतज़ामिया खे असां इहो नोटिस इंफॉर्मेशन था करियूं त हिन रोड ते असां जेके तव्हांजी पमंद जूं गाॾियूं आहिनि ऐं उनखां अलावा जेके ॿियूं गाॾियूं हलनि थियूं उहे हलणु न ॾींदासीं हिन आवाम जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। अदा ये मकामी माण्हुनि लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। असां जहिड़ा वोट ई कोन ॾींदा आहिनि बोर्ड जा कुआन इहे अचनि था जहिड़ो पोले जा फुड़ा प्यारियो पोइ भॼियो वञनि 12 महीने था अचनि उनखे सुञाणो हिनखे 15 साल थिया आहिनि हीअ रोड न ठहियो आहे। मार ख़ुदा जी पए न पोइ टंगिया बि सभु पिया आहिनि रुगो असांजूं पिटूं हुन सूअरनि खे लॻियूं आहिनि त घटि में घटि आवाम जी करियूं आवाम खे असीं कुझु वरी असांजा वरी पे थियो था पोइ पुट बि कोन सूअर थी बोरियूं खोलियूं बोरनि ते न त आवाम इहा थी कोन्हे सुञाणे वेठी आहे कंजरनि खे पर हिन पैसनि ते मुआवज़ो बोरा खुलिया असां पैसनि ते मुआवज़ो ॾिना तव्हांखे दोंग कंदासीं। बीमार माण्हू आहे दमे पूरो थियो वञे अची हूंदा कट खणो भॻा थी वाह अची गवर्नमेंट न ॾियो अहिड़ो अज़ाब न उन लाइ असीं अव्हांखे सभिनी खे चऊं था अर्ज़ु करियूं था वज़ीर आला खे करियूं था भाॼी सुम्हणो त ॿुधंदो उहो ई कोन हुनखे चऊं था हिकिड़े कन मां ॿुधियो ॿिए मां हुनजे बदन तूं बि कोन थी सुरे उनखे चवणो कोन असां वज़ीर आला खे था चऊं मुराद अली शाह खे ऐं नवीद खे था चऊं त हीअ असांखे रोड ठाराए ॾियो ॿियो असांखे कुझु बि न ॾियो रोज़ी न ॾियो रोज़ी अलाह ॾींदो पंहिंजो कमाईंदा पंहिंजो खाऊंदा बाक़ी हाणे इहे टैक्स इहे सभु शयूं वठो रोड ठहे कोन थो असांजा मरीज़ दमे मुआ आहिनि उनजी ज़िम्मेवारी अव्हांजे सर ते हे वार कटाए अव्हांखे टंगाईंदा। शाहनवाज़ सचो रिपोर्टर गुलिस्तान न्यूज़ कराची।